भला सालू तुझा भाग। बाबा इहो चवींदा थो भला सालू तुझा भाग, पर तुझे इन्हनि भागनि अञा मुंहुं त नाहे कढियो। वहड़ी अम्मा वाह वाह, वो अम्मा कख न को अची हवेली में पहुती आई, अञा चई त सालू जे भागनि को असर न आहे ॾेखारियो। न सालू न, इहे तुंहिंजा भाग न, पर मकारी आ मकारी जेका तोखे हिते वठी आई आ। पर तमाम जल्द हितां बेस्तो थी ऐं तड़जी वेंदे। समझा तो त हिन निभागी जी ज़बान कटणी पवंदी, न त इहा बकवास करण को मुड़ंदी कोन। तुंहिंजी छा औकात आहे जो तूं मुंहिंजी ज़बान कटींदे? मां चवां थो मूं साम्हूं बीह करे इहा ॼाड़ी न हण, त ॾियां न निड़ी ते लत कयां न पूरो। तूं मुंहिंजी निड़ीअ ते लत ॾींदे? नथो चवां त? न बाबा न, हिनखे कुझु बि न चओ। जेकॾहिं हिनखे कुझु चई नी त असांजो ठहियल कम बि ड्रही वेंदो। ही छा असांजो कम बिगाड़ींदी? मुंहिंजे हूंदे तव्हांजा इहे ख्वाब कॾहिं बि पूरा कोन थींदा, कॾहिं बि न। ओए त तोखे ख़त्म करणो ई पवंदो। आयो बाबा साईं, तव्हां बाबा साईं। सालू हाणे तूं पंहिंजी हैसियत विसारे वेठो आहीं। इन में बाबा जो को बि ॾोह न आहे। दादली तूं माठ कर तूं। मां माठ कोन कंदसि। मुंहिंजे साम्हूं बीह करे तूं बाबा जी बेइज्जती करे, इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। बाक़ी तुंहिंजो पी ज़ीरत जे मथां हथ खणे, इहो तूं बर्दाश्त कंदे? छा तोखे इहो मुनासिब लॻे थो? तव्हां त सिर्फ़ इहो ॾिठो त बाबा ज़ीनत मथां नाराज़ थियो, पर हिते ज़ीनत अची जेको मूंखे ऐं बाबा खे घटि वधि ॻाल्हायो, उहो त तव्हां ॿुधो ई कोन। न न, मूं हिननि खे कुझु बि नाहे चयो। मां तुंहिंजी इज़त कंदी आहियां। मां तोखे पंहिंजी माउ जो दर्जो ॾिनो ऐं मूसा ई तोखे मारे पियो। मां मूसा जे अॻियां हथ जोड़े तुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे ऐं तूं मूंखे न सुञातो। तूं ॾाइण ई ॾाइण, तुंहिंजी इज़त कहिड़ी कयां? तूं त मुंहिंजे ऐं मूसा जे सिर खाइण जे कढाई। हाणे ॿुधो पिया न, पंहिंजे कननि सां ॿुधो। मां ॾाइण आहियां ऐं बाबा राकास। इहो सभु कुझु ॿुधी असांखे कावड़ न ईंदी? मूंखे सम्झ में नथो अचे त मां तव्हां ॿिन्ही खे छा कयां। को न को मसइलो आहे हिन हवेली में। हिक खे सम्झायां थो त ॿी होश मां निकिरी थी वञे। हिन हवेली खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई आहे। हाणे तव्हां ॿिन्ही हिन हवेली खे धमचर खानो बणाए छॾियो। धमचर खानो। बाबा साईं, जेकॾहिं मुंहिंजो ॾोह हुजे त पंहिंजो जूतो लाहे मुंहिंजो बूथ ई बूथ कुट, मां कुझु बि न पुछंदुसि। बाक़ी बग़ैर सबब मुंहिंजी बेइज्जती कंदो न बाबा साईं, इहो मूंखां बर्दाश्त न थींदो। हा, हीअ असां वटि हिते न अचे त ही घोड़ थिए ई न, पर हिन औरत खां त सब्र थिए ई नथो। हर वक़्तु इहा ई कोशिश थी करे त को न को मसइलो हुजे ई हुजे, ऐं हिन औरत खे सुकून भाई नथो पए। निकिरे था ज़ीनत, मां तोसां आहियां। निकिरे था। पर छो निकिरां? तूं ईअं कोन वेंदी, तोखे हितां घेरे वठी हली आ। इते भला सालू तुझा भाग। शी मरे रब न चरे, जे चरे फट मरे। मुझी सजा है मौत।
ख्वाब में मूंखे इहो ई इशारो मिलियो आहे कफ़ारो अदा करणो ई पवंदो पाण खे ख़तम करे न खून जो कफ़ारो अदा कंदुसि ख़तम करे ही छा पियो करी तूं हाँ खुदकशी न खुदकशी हराम आहे हराम ऐं तूं एक मोहब्बती माण्हू हराम मौत थो मरण चाहीं न हालात साम्हूं ॾे ऐं बाक़ी रहियल ज़िंदगी भलायुनि जे कमनि लाइ वक़्फ करे छॾ भलाईअ जे कमनि लाइ हा इहो ई मुंहिंजे गुनाह जो कफ़ारो हूंदो अॼु खां पोइ पंहिंजे दुश्मन खे बि पंहिंजो सॼण सम्झणो पवंदो ऐं उनखे गले सां लाहिणो पवंदो हिन जनम भूमीअ मथां बरंदड़ बाहि माण्हुनि जे अंदर जे क्रोध खे ख़तम करणो पवंदो हिन धरतीअ खे जन्नत जे रूप में आणण जी कोशिश मुंहिंजो कफ़ारो हूंदो मुंहिंजो कफ़ारो पैसनि जी ॾे ख़बर मुनीर हथी का करे रखिया अथई न बेफिक्र थी रह खरेल बेफिक्र थी रह जंहिं ॾींहुं बि ॾे न तोखे उन ॾींहुं पैसा मिली वेंदा अलाए यार खुटको लॻो पियो हो कम बि छीहे वारा कयां ऐं पैसा बि हथनि मां निकिरी वञनि तुंहिंजी अमानत बास सलामत आहे खैरल पोइ मूंखे इजाज़त खैरल अची बि थो ऐं वेही बि कोन थो अचण मां फ़ाइदो छा वेंदासीं मुनीर वेहंदासीं कम थी वञे त सुकून सां वेही कचहरी कंदासीं बाक़ी हिन महिल इजाज़त ॾे जीअं तुंहिंजी मर्ज़ी त पोइ मोकिलाणी कान्हे मुनीर कठे आहियूं सदाई गाॾी न खेरल न मां पाण तो वटि हली आयो आहियां पंहिंजी मौत तरफ़ ईंदे तोखे ख़ौफ़ न थियो मुंहिंजे मारण मां तुंहिंजो मसइलो हल न थींदो बल्कि अञा मसइलो वधी वेंदो ऐं सूरनि में अची वेंदे सूरनि में जेकॾहिं सूरनि खे ॾिसूं हा न त पोइ ही हथियार ई कोन खणूं हा खेरल मां तो वटि कंहिं कम लाइ आयो आहियां मक़सद जी ॻाल्हि कर ऐं हितां डरण जी कर जेकॾहिं खैरल जो दिमाग़ फिरियो त खोड़ो लॻंदो ई कोन ऐं तुंहिंजे नाश खे तुंहिंजा माइट सुञाणे बि कोन सघंदा खेरल तो में मजूअ में कुझु इख़्तिलाफ़ आहे मां उहे ख़तम करणु चाहियां थो तूं चङो मुड़ुस आहीं या असां पग तुंहिंजे सिर मथां रखी आहे जो मजू जाई मुंहिंजा इख़्तिलाफ़ ख़तम करणु थो चाहीं जिन जे सिरनि मथां तव्हांजी पग आहे न उन्हनि ई तव्हांखे विड़ायो आहे ऐं तव्हां मरंदव त फ़ाइदो उन्हनि पग वारनि खे ई थींदो खिरल उन्हनि पग वारनि खे ई कंहिंजो फ़ाइदो आहे ऐं कंहिंजो नुक़सान इहो बार तो मथां नाहे सोचण जो खिरल तोखे ऐं मजूअ खे इस्तेमाल था कनि तूं पाण त बंगलनि में आराम सां सुता पिया ऐं तव्हां ॿई पाण में विड़ी अजायो था डांगा थियो यार इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे चङी तरह त असां ॿिन्ही जे विढ़ण मां फ़ाइदो कंहिंजो आहे पोइ तव्हां ॿई पाण में हथ छो नथा मिलायो
न तोखे ख़ौफ़ रहंदो मजूअ जो ऐं न मजूअ खे ख़ौफ़ रहंदो तुंहिंजो। जेकॾहिं तूं ऐं मजू हिकु थी वियो न हालार ऐं बहादुर जे धोखे खां बची वेंदो। करे कम जी ॻाल्हि थो। मजू सां जेकर हथ मिलायमि त बहादुर ख़ान खां बयानो वठी हालार ख़ान खे ख़तम करण में आसानी थींदी। हिकु ॾींहुं बहादुर ख़ान खे ख़तम कयां ऐं ॿिए ॾींहं ते मजूअ सां गॾिजी हालार ख़ान खे ॿिन्ही तरफ़नि खां माल जाम मिलंदो। छा पियो सोची खिरल, छा पियो सोची? छा मजू तुंहिंजे चए चवण में आहे ऐं तुंहिंजे मथां एतबार कंदो? मजूअ पाण ई त मूंखे मोकिलियो आहे त खिरल ऐं मूं में कुझु इख़्तिलाफ़ आहिनि उहे ख़तम कराए ॾे। ॾिस, पहिरियां बि मजू मूंसां धोखो करे चुको आहे ऐं वरी बि मूंखे ख़ौफ़ आहे त मजू मूंसां हथ मिलाए धोखो न करे। न खिरल न, मजू धोखे ॾियण वारनि मंझां न आहे। दोस्ती बि सिधी कंदो आहे त दुश्मनी बि सिधी। त पोइ ठीकु आहे सोढा, ॿ ॾींहं मूंखे छॾ, मूंखे थोरो कमु आहे, मां उहो पंहिंजो कमु ख़तम करे वठां। 3 ॾींहं मजूअ खे तूं हिते ई वठी अचां। हा त पोइ 3 ॾींहं मां ऐं मजू तुंहिंजो हिते इंतज़ारु कंदासीं। त पोइ ठीकु आहे, मां मुनीर वटि हूंदुसि, तूं हिते अची मूंखे न्यापो कजांइ, मां अची वेंदुसि। अचण में एॾी देरि छो कई? अलाए छो बादशाह, अचण त घुर्जे सां। न्यापो त मिली वियो हूंदुसि न? न्यापो बि मिली वियो ऐं पहुची बि वियसि रहियसि। पर अचण में एॾी देरि छो कई खिरल? एतिरी देरि बि न आहे थी, मक़सद जी ॻाल्हि कयो त मां वापसि मोटां। तोखे इन्ही जे करे घुरायो अथमि खिरल त कमु करण में देरि पियो करी। देरि? हालार ख़ान कंहिं ॿिलीअ जे बलूंगड़े जो बयानो मूं नाहे वरितो जो वञी हुन जी मुंठीअ ते लत रखी ऐं मोटी अचां। बहादुर ख़ान पंहिंजी बिरादरीअ जो चङो आहे। ईअं सम्झो त मूं तव्हां खां वागूअ जूं वाछूं चीरण जो बयानो वरितो आहे। मञा थो खिरल, मञा थो त वागूअ जूं वाछूं चीरण जो तव्हां बयानो वरितो आहे, पर उहो वागूं हमेशह तोसां गॾु आहे। केॾी महिल बि हुनजे सीने में बंदूक ठोके सघी थो, त पोइ एॾी देरि छो? हालार ख़ान कंहिं बि वक़्त मां पंहिंजे हथियार जो बारूद बहादुर ख़ान जे सीने में लाहे सघां थो। त पोइ डर छाजी आहे बादशाह? हकीम, डर इन्हीअ करे आहे त मां नथो चाहियां त बहादुर ख़ान जो इल्ज़ाम सिधो सो मूं मथां लॻे ऐं पोइ इहे कारी वर्दी वारा मुंहिंजो जीअण ई जंजाल करे छॾियो। त बाक़ी तूं इहो थो चाहीं त बहादुर ख़ान जे खून जो इल्ज़ाम मूं मथां अचे? हालार ख़ान, हिकु तूं बहादुर ख़ान जो दुश्मन नाहीं। इन ई खून जो इल्ज़ाम ख़ान मथां बि लॻी सघे थो। ख़ान जे मथां न लॻंदो, छो त सॼो दर ॼाणे थो त इहो बहादुर ऐं ख़ान जा छा लाॻापा आहिनि। ख़ान पंहिंजा पैसा बहादुर ख़ान वटि रखे थो। इहो मक़सद ॼाणाए ॿिन्ही जी दुश्मनी ॾेखारे सघिजे थी। कुझु बि नथो ॼाणा मां खैरल, कुझु बि न। मुंहिंजे चाचा जो रत मुंहिंजी अखियुनि अॻियां पियो फिरे। जेतिरो जल्दी थी सघई बहादुर ख़ान खे लेटाए ॾे, पोइ हुनजे खून जो इल्ज़ाम कंहिंजे मथां छो न वञे, मूं ते को फ़र्क़ु नथो पए। पर मां बहादुर ख़ान जे खून जो इल्ज़ाम पंहिंजे सिर मथां खणणु नथो चाहियां। इन करे कमु मां पंहिंजे तरीक़े सां कंदुसि। रईस, जेकॾहिं तव्हांखे तकड़ आहे या तव्हांजो एतबार मूं मथां नथो बीहे त पोइ सुभाणे पंहिंजो बयानो वापसि खणी वञो। हालार ख़ान कंहिंजे मौत जो बयानो ॾिनल कॾहिं वापसि नाहे वरितो। मां उनखे घणा ॾींहं ज़िंदा ॾिसणु नथो चाहियां। सिर्फ़ मूंखे इहो ॿुधा
इहो ॿुधाए त अञा इन कम में केतिरा ॾींहं लॻंदा? हालार खान हिकु ॾींहुं बि लॻी सघे थो ऐं हिकु हफ़्तो। जंहिं ॾींहुं बहादुर खान पंहिंजी औताक छॾे ज़मीन घुमण लाइ निकितो, उहो ॾींहुं बहादुर खान जी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। त पोइ ठीकु आहे खैरल, कयूं था हिकु हफ़्तो इंतज़ार। अमड़ी तूं घड़िया घड़िया अचे मुझे फटन ते लूण चौथी बुरके पई। मां चई छड़ियो थमाए न, चई छड़ियो थमाए त आसमान फाटी पए जा ज़मीन उथली पए। मां दिलावर के कोन बख्शी दी वास दी जो खून। अम्मा जेके पछता थे उनके माफ करणी बेहतर हुंदो आहे। मासी हुए भी तहां दिलावर खान के सजा नथा ॾियाराए सघो, वो तहां खां ॾाढो आ। ॾाढो आ अमर जे ॾाढो आ त हिते हिन ज़माने में ॾाढो आ। रब जे सरकार खां ॾाढो न थींदो ॾाढो। भली हिते ॾाढा ई ॾेखारे नेठ त अॻिते हलणो अथसि। मुंहिंजी दाह बि रब खे आ अमर, मुंहिंजी दाह रब खे आ। रब जी सरकार ॾाढी आ। जे रब गफूर रहीम आ त उनजो नालो क़हार बि आहे। उन क़हार जे कहर खां इहो मरवान ड्रिजो न ड्रिजो उसा डाक करे पाण रब मुंहिंजो फ़ैसिलो कंदो। अमर मुंहिंजी दरदाह अथसि, मुंहिंजो उहो फ़ैसिलो कंदो। मुंहिंजी हिते भली को बि न वरत आहे, मां उन खे दाह थी ॾियां। अम्मा दिलावर खां पोइ हिन तुंहिंजी धीअ जो घर बि उजड़ी वेंदो। ओ अमड़े तुंहिंजे ख़ुशियुनि जे ख़ातिर मां रहमत जो खून नथी पई विञाए सघां। ओ अमड़े अल्लाह जो नालो थी हे पांध थई वरी हिते मुंहिंजे दर ते न अच। मुंहिंजे पटन ते लूण मुरकण न अच। अमड़े तूं ॼाण तुंहिंजा भाग मुंहिंजी जिद छॾे। मूंखे मुंहिंजे हाल ते रहण ॾे मूंखे मुंहिंजे हाल ते। अम्मा जेस ताईं तूं दिलावर खे माफ़ न कंदीअ न मां हितां न निकिरंदसि। खैरा जेसर ॾे ख़ैर हुजे। पंहिंजे हयातीअ में मां कोन बख़्श कंदसि दिलावर खे, न कंदी सांस बख़्श। बाक़ी जे तूं हिते वेठी रही न त पोइ मूंखे घर छॾे वञणो पवंदो, निकिरणो पवंदो मूंखे हिन जुगे मां बि। पोइ तूं वेठी हुज। अम्मा तूं ही घर छॾे काॾे वेंदीअ? अमड़े मां बरन में भटकंदसि पर मोटी हिते कान ईंदसि मां मोटी हिते। सोणे मुंहिंजी भेण तूं वधीक पंहिंजी मां खे परेशान न कर। अच तो हलूं था, कुझु ॾींहंनि खां पोइ वरी ईंदासीं। अमड़े मुंहिंजे आख़िरी पसाहनि ताईं बि हेॾे मोटी न अचिजो, छो त मां दिलावर खे कोन बख़्श कंदसि। चयो न त मरंदी मरी वेंदसि, पर दिलावर खे मां धीउ जो खून कोन बख़्श कंदसि। इन करे घड़ीअ घड़ीअ हिते अचे मुंहिंजा सुतल सूर न जागा मुंहिंजा सुतल सूर। अमड़ मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾे मूंखे मुंहिंजे हाल ते। अमड़ अम्मा मां वरी ॿीहर ईंदसि। सोच कुझु मुंहिंजे बारे में सोच। तो अमड़े छा सोचां? अञा बि कुझु रहियो आहे त सोचां। अमड़ दर्द ने दिल ऐं दिमाग़ ते देरा जमाए छॾिया आहिनि। अमड़ मुंहिंजे सोचनि जा दर बंदि थी विया आहिनि। मां छा सोचां? रुगो मूंखे सूरनि जा साथ आहिनि। उन लाइ सोचण कुझु बि न रहियो आहे। अमड़ हाणे तूं तरी वञ मुंहिंजी मिठड़ी मां मूंखे तरी वञ। जेसर ने खैर हुजे मुंहिंजे लाइ एॾो भाई एॾो भित मां काॾे वञा। अम्मा चवंदा आहिनि त डिघी नज़र रखणु घुरिजे, को बि कमु करण खां पहिरियां अॻु पोइ ॾिसणु घुरिजे, पोइ ई माण्हू पाण खे बचाए सघे थो ऐं तकड़ में ठहियल फाओ पंहिंजी गिची में पइजी सघे थो। बाबा मूसा जहिड़ो फाओ मुंहिंजे गिचीअ में विधो अथई, इन खां वधीक को ॿियो फाओ? अम्मा तूं चरी आई चरी। मूसा असांजे लाइ फाओ न
पर सोनो कुकड़ है कुकड़। तो लाइ सोनो कुकड़ आहे पर मुंहिंजे लाइ मौत जे बराबर आहे। जंहिं ॾींहुं मूंसां मां मुंहिंजी जान आज़ाद थींदी न, उहा मुंहिंजी ज़िंदगी जी नई शुरुआत हूंदी, नई शुरुआत। तुंहिंजी ज़िंदगीअ जी शुरुआत मां सोची मां। भला सालू तुझा बार हाणे ही थी असांजी ज़िंदगी जे बारे में सोचे। ओ माई वॾी हाणे तूं पंहिंजे बारे में सोच। जेको असां तुंहिंजे लाइ भाऊ ठाहियो आहे, पर हाणे उन खां बचण जी कोशिश न कर। भाहो त हाणे मूंसां तव्हांजे लाइ पियो तयारु करे, तव्हांजे लाइ। छा? छो छिरक निकिरी वई सालू टिज उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं मूंसां खे हक़ीक़त जी ख़बर पइजी वई। पोइ तुंहिंजो असर कहिड़ो थींदो? तूं असांखे छॾ, तूं सिर्फ़ इहो सोचे त जॾहिं हीअ त तुंहिंजे गीचे में पवंदा न, त पोइ तोखे केरु छॾाईंदो केरु? तूं अञा अहिड़ी नाहीं थी जो ज़ीनत जे गीचीअ में तूं हथ विझी। नथी चवां त न मां न चई नथी। ही तोखे खां खाई कावड़ थी ॾियारे जीअं तूं जी गीची में हथ विझे ऐं मूंसां खान अची वञे त सॼो ॾोह असां ॾे थी वेंदो। सियाणी थी सम्झ चरी नथी अम्मा।